गाजी अहमद में गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल जे उस्तादनि ॿिए ॾींहुं बि स्कूल जे मेन गेट आॾो एहतजाज जी रैली कढी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदे उस्ताद धनी बख्श महर, सैयद फिदा हुसैन शाह, आसिफ मीरजत, अबद अली मीरजत, मोहम्मद अफजल कंबू, शाहिद अहमद खोकर ऐं ॿियनि चयो त 20 अप्रैल 2023 ते तालीम खाते पारां सीनियर उस्तादनि खे नज़रअंदाज करे उन जाइ ते जूनियर उस्तादनि जा HST में प्रमोशन ऑर्डर जारी कया, जंहिं सां सीनियर उस्तादनि जी सीनियरिटीअ खे वॾो नुक़सानु पहुतो। अहिड़े अमल जी मज़म्मत करियूं था। हिननि मुतालबो कयो त बोगस ऑर्डर रद्द करे सीनियर उस्तादनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। चोटियारियूं जे टंडो मिठा खां जे रहवासी औरतुनि चोटियारियूं पुलिस ऐं बासर जी ज़्यादतनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे इंसाफ़ जी अपील कई आहे। एहतजाज कंदे मरियम ख़ानज़ादी ऐं ॿियनि चयो त चोटियारियूं पुलिस बासरनि जे चवण ते असांजे मज़दूर नौजवान खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। हिननि SSP बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त असांजे नौजवान खे बाज़ियाब करायो वञे ऐं नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। टंडोजाम में SHO टंडोजाम जा मुबैना डंडा बरदार शहरनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हरासा करण लॻा। सिविल कपड़नि में मलबूस डंडा बरदार जीअं दुकानदारनि खे कुटको ॾियण जे लाइ मूंसां खटियाण जी मुख़्तलिफ़ दुकाननि ते पहुता त शहरनि खेनि कुटको ॾेई सबबु पुछो त रोज़ानो असांखे बेगुनाह छो तंग करे रहिया आहियो, जंहिं ते हू मोटरसाइकिलूं छॾे फ़रार थी विया। अहिड़े अमल ख़िलाफ़ दुकानदारनि असगर मक्सी, सिकंदर मक्सी ऐं ॿियनि एहतजाज कंदे DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त अहिड़नि कारनि रिढनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।